वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। लाड़काणा में ब्यूरो चीफ सिकंदर मुगेरी की खबर शामिल कंदासीं। लाड़काणे में नौंदेरो पुलिस की कामयाब कार्रवाई गुजरी। अॻु नौंदेरो पुलिस तरफा मुक़ाबले बाद ॾोहारी सईद जट नाले के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई हुई, जंहिं बाद निशानदेही ते नौंदेरो पुलिस DSP नौंदेरो फ़िदा हुसैन लांगा, SHO अहमद अली, सिटी गश्त इंचार्ज खलील अहमद लेगारी जन तरफा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मुख़्तलिफ़ वारदातुनि में चोरी ऐं फुर थियल मोटरसाइकिलूं, जिनमें हिकु 125 4 CD मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि, जेके असल मालिकनि शाहिद हुसैन नारे जो, ग़ुलाम अकबर दायो, वहीद अली शेख, नईम अहमद लेगारी, मोहम्मद हुसैन भुट्टो जे हवाले कयूं वयूं आहिनि। मोटरसाइकिलनि जे मालिकनि तरफ़ां बहितरीन कारकर्दगी ते SHO नौंदेरो अहमद अली समेत पूरे टीम के गुलनि जा हार पहिराया विया ऐं शुक्रिया अदा कयो वियो।